महफिल जा मोर सिंधी शायरी सिंधी कविता जा घोट हाफिज मोहम्मद निज़ामानी, गुलाम मुस्तफ़ा जमाली साहब, मोहतरम अनवर साहब, सिंधी जोग्राफी तारीख़ साईं उस्मान राहुल साहब, साईं मजीद मल्हा साहब, समूरा पिंडाल में वेठल साथियों, समूरा सिंधी अदबी संगत शाख नुवारी जा मेंबर उहदेदारो, अस्सलाम वालेकुम। गाल पंजन छहन सदिन या 4-5 सदिन की पोयां जी कजे त हीअ जेको खितो आहे, हीअ जेको इलाइक़ो आहे जिते असां अॼु प्रोग्राम पिया कयूं, वो खितो मोहब्बत जो खितो, प्यार अमन जो खितो हो। मखदूम मोहम्मद ज़मा नुवारी वाले जी वक्त में, सदन दौर में मुख्तलिफ इलाइक़नि जा लंगर, मुख्तलिफ काफ़िला हितां गुज़रंदा हुआ, जिन जी मेहमानी संदन तरफ़ा थींदी हुई, ऐं पोइ समुंड में वेंदा हुआ, के वापार लाइ वेंदा हुआ, के ॿियनि मुल्कनि लाइ वेंदा हुआ। उन्हीअ साईंअ जे हिन शहर सां शुरूआत कयूं था आरिफ़ ऐं उशाक पसंदि घुरनि पीरीअ जो। आरिफ़ ऐं उशाक पसंदि घुरनि पीरीअ जो, जन्नत जा मुश्ताक अञा उराणा थिया। साईं मखदूम मोहम्मद ज़मा उन्हीअ ज़माने में उहा ॻाल्हि कई हुई। अॼु उन्हीअ क़दमनि ते हलंदड़ हाफिज़ मोहम्मद निज़ामानी ऐं उन्हीअ खे प्यार अर्पींदड़ सिंधी अदबी संगत शाख नुवारी जा दोस्त, समूरा दोस्त, साहिल महमूद खां वेंदे साईं गुलाम कादिर ताईं, साईं रहीम बख्श ताईं, साईं शरफुद्दीन ताईं, समूरा दोस्त खराज रहनि था। तमाम घणी ताड़ी वजी वजे उन्हनि जे इन कम ते त हिकिड़े उस्ताद खे, सिंधी शाइरीअ जे उस्ताद खे ईअं सम्झो त सिंधी कविता जे गुल खे उन्हनि हिकिड़ो एज़ाज़ बख़्शो आहे। उन्हीअ लाइ इन शाख जे कम लाइ हिकिड़ी ताड़ी थी वञे। सिंधी अदबी संगत खे अध सदी जो वक्त गुज़री चुको। सिंधी अदबी संगत मुख़्तलिफ़ मरहले में गुज़री आहे। उन ते सियासी हमला थिया आहिनि, अंदरूनी हमला भी थिया आहिनि, जिन बि सिंधी अदबी संगत के तोड़ण विराइण विछण जी कोशिश कई, ऐं जिन सिंधी अदबी संगत के कोर्टन जा दर ॾेखारण जी कोशिश कई, उहे पाण अॼु कोर्टन में आहिनि। सिंधी अदबी संगत पंहिंजो किरदार अदा करे पई, यूनिटन जे किरदार जे हवाले सां जी शाख नुवारी पंहिंजो कमु करे पई। ईअं ई ॿियूं शाखूं पंहिंजो किरदार अदा कनि पियूं। मर्कज़ जकड़ियल आहे, इन करे जो मर्कज़ जा कम एॾा हुआ। हाफिज़ मोहम्मद निज़ामानी थोड़ी झलक उन्हें जी अध सदी पोइते था वञूं। नंढड़ो ॿार आहे, मातरी जे मदरसे में दाख़िल आहे, मातरी जे घिटियुनि में मुख़्तलिफ़ घरनि मां फ़क़्र वठंदो हुते। वो दौर हो जो उस्तादनि खे पगारूं कोन मिलंदियूं हुयूं, मदरसा मकतब ईअं हलंदा हुआ, माण्हू उन्हनि जी मदद कंदा हुआ ऐं शागिर्द फ़क़्र वठी उस्तादनि खे खाराईंदा हुआ ऐं पाण खाईंदा हुआ। उहो हाफिज़ निज़ामानी जेको फ़क़्र वठंदड़ हो, कंहिं सोचो तो वो फ़क़्र वठंदड़ छोकिरो हाफिज़ थींदो। उहो साॻियो छोकिरो हाफिज़ थियण खां पोइ कंहिं सोचो हो त इश्क जे उमाड़ी अची ईंदो ऐं अहिड़ो जली वेंदो जो हुनखे दुनिया जा आउश आवास खोलंदा। उन्हीअ खां पोइ उन्हीअ साॻे माण्हू लाइ, उन्हीअ साॻे छोकिरे लाइ, उन्हीअ साॻे हाफिज़ लाइ, उन्हीअ साॻे आशिक़ लाइ कंहिं सोचो कोन त हीअ सिंध जो मज़ामती शाइर पैदा थियो। हाफिज़ वक्त मज़ामत बाहे पंहिंजे ई मकतब फ़िकर जो पंहिंजो कहिड़ो मौलवियुनि जो, जंहिंमें हू पढ़ियो आहे, वधियो आहे, बीजो आहे, ऐं वरी तनक़ीद घणी कंहिं ते कई अथसि, उन्हनि ते कई अथसि। छो त जेको जंहिंसां गॾु रहंदो आहे उन खां घणो वाक़िफ़ हूंदो आहे। पर हाफिज़ जो जेको नज़रियो आहे सो सिर्फ़ु इंसानियत आहे। उन नज़रिए खां पाण कॾहिं हटिया कोन्हे। मुझे वजूद में रोज वसी, मुझे वजूद में रोज वसी, आले इंसान जो अहज ॾिसी। ये हाफिज निज़ामानी
न सिर्फ सिंध जो, न सिर्फ निजामानी कौम जो, न सिर्फ कड़िए गहवार जो, न सिर्फ पाकिस्तान जो, न सिर्फ एशिया जो, पर पूरी कायनात जे आले इंसान जे दर्द अहज के पंहिंजो अर्थ समझे तो। कोई हाफिज ज़मानी चाहे तो कहें वक्त गोद कान्हे का कहें ले रोज नई गाड़ी, कहें वक्त गोद कान्हे का कहें ले रोज नई गाड़ी, बिनीअ जो सागियूं अडाडो बिनीअ जी सागी अडाडी, उघाड़े पेरे भई आया हिते धरतीअ जे दामन में, उघाड़े पेरे भई आया हिते धरतीअ जे दामन में, वरी बेवाजिबी थी आ छावे वरी बेवाजिबी थी आ विरासत ऐं विरहांगन में, हले पेरे उघाड़ो को, हले पेरे उघाड़ो को, अचे पियो को उड़ामन में, थिए को 5 दफ़ा लाडो, थिए को 5 दफ़ा लाडो, नथी का 1 दफ़ो लाडी। हिकु दर्द आहे जेका विरासत कुदरत ॾिनी साया हुई तो उघड़ खणी आया हुआ ॿई ॼणा, पर जेका विरासत धरतीअ जे ख़ुदा पैदा कई, जेके असांजी मैशियत जा धणी पैदा थिया, जिन असांखे यरगमाल कयो, जिन असांजी धरती सिंध के काबिज़ करण जूं कोशिशूं कयूं, पोइ हलाकू खान जो हुजे या अरब हुजन, अरगून हुजन, तुर्खान हुजन या अंग्रेज हुजन, उन्हनि सभिनी जेका विरासत कई आहे, उन विरासत जो नतीजो इहो निकितो आहे त उहो पंहिंजी बाक़ियात छॾे विया आहिनि पंजाब जी सूरत में, वॾेरनि जी सूरत में। उन जो नतीजो इहो निकितो आहे त कंहिं वटि घोड़ियूं कोन्हे ऐं किन वटि गाॾियूं आहिनि। अॼु बि तव्हां ॾिसो जेके सिंध जा हुकुमरान आहिनि से कल्ह मज़दूर हुआ, ग़रीब हुआ, पर उन्हनि वटि अॼु 100 गाॾियूं आहिनि। असांजो मिस्कीन अॼु बि पोरियत आहे, कल्ह बि पोरे थो ऐं सुभाणे पोरे थो, कल्ह बि मानसा हो, अॼु बि मानसा आहे, सुभाणे बि मानसा रहे। पराई जुती में असीं पेर पायूं अहिड़ा कोन आहियूं, पराई जुतीअ में असीं पेर पायूं अहिड़ा कोन आहियूं, हरामी कंहिंखे हिलाली हुलायूं अहिड़ा कोन आहियूं। सबब कहिड़ो आहे? शायद मज़ामत छो थो करे, उन जो बि सबब आहे जॾहिं बेवाजिबियूं थियनि थियूं, जॾहिं नाइंसाफ़ियूं थियनि थियूं, जॾहिं क़ौमनि जे हक़ तलफ़ ते कया वञनि था, जॾहिं धरतीअ माण्हुनि लाइ तंग कई वञे थी ऐं हथरादी हरामखोर माण्हुनि खे धरतीअ जो बादशाह बणायो वञे थो, त हाफ़िज़ उहा ई ॻाल्हि कई आहे त आऊं जेको आहियां, जंहिं धरतीअ ते ॼाऊं आहियां, जंहिं कंडीशन में आहियां, जंहिं सूरत में आहियां, आऊं उन्हीअ में रहणु पसंदि थो कयां, आऊं उन्हनि हरामियुनि जी जुती में पेर कोन पाईंदसि, ऐं जेको हरामी आहे सो हरामी आहे, हिलाली कोन्हे। इहो हाफ़िज़ जो ईमान आहे। असीं जे हराम खे हिलाल चऊं वणी पवनि, असीं जे हराम अखियूं पूरे गॾह चऊं ॻऊं वणी पवनि। असां वटि जेका सियासत आहे, असां वटि जेका क़ौम परस्ती आहे, उन में इहो ई आहे त तव्हांखे गॾह बि साम्हूं कयो वञे त तव्हांखे चयो वञे ॻऊं आहे त तव्हां ॻऊं चङो आहे। असांजे शऊर ते पटियूं बि थी, असांखे मुख़्तलिफ़ क़ौमनि मुख़्तलिफ़ ज़ातनि में विरहाए, असांजा क़ौम परस्त असांजा सियासतदान असांखे विरहाए असांखे हुकुमरानी कनि पिया। ऐं हाफ़िज़ चए थो आऊं ॻऊं खे ॻऊं चवंदुसि ऐं गॾह गॾह ई रहणो आहे। भले गॾहनि खे केतिरा आथर पाराए छॾियो, भले उन्हनि खे केतिरी हुकूमतूं ॾेई छॾियो, उहे गॾह जा गॾह ई रहणा। जंहिंजो रूह काफ़िर, जंहिंजो रूह काफ़िर ऐं मज़हब मुस्लमान, उहो तूं ॿुधाए कहिड़ी तइलीम ॾींदी। हीअ हाफ़िज़ जे पंहिंजे मुख़्तलिफ़ ॻाल्हि आहे, हीअ उन्हनि उलमान जी ॻाल्हि आहे, उन्हनि आलिमनि जी ॻाल्हि आहे, उन्हनि दीन जे ठेकेदारनि जी ॻाल्हि आहे, जेके ज़िबानी मुस्लमान आहिनि, अमलन मुस्लमान आहिनि, पर उन्हनि जा रूह अॼु बि काफ़िर आहिनि, हू अॼु बि इंसान जे मुख़ालिफ़ आहिनि। हाफ़िज़ अॼु बि उन्हनि जो मुख़ालिफ़ आहे, छाकाणि त हू इंसान जे मुख़ालिफ़ आहे। हाफ़िज़ जे शेर जी शुरूआत इंसानियत खां, इख़्तिताम बि इंसानियत खां आहे। कोन कंहिंखां पुछमि कहिड़ो मज़हब अथव, हाणे हिते आलम इंसानियत जी ॻाल्हि आहे, कंहिंसां बि हाफ़िज़ जो राब्तो आहे, वास्तो आहे, तालुक़ आहे, या तव्हांजो तालुक़ आहे, तव्हांजे लाइ हिकिड़ो असांजे लाइ सबक़ आहे। असां कंहिंजो पुछ खणी न ॾिसूं उनजो मज़हब कहिड़ो आहे, उनजो दीन कहिड़ो आहे, उनजो नज़रियो कहिड़ो आहे, असांखे इहो ॾिसणो आहे उहो इंसान जो बच्चो आहे, उहो आदम जो ख़ल्क़ आहे, आदम जी औलाद आहे, उहो ई ख़ुदा जो ख़ल्क़ आहे। जहिड़ा असीं मुस्लमान ख़ल्क़ आहियूं, असांखे उन्हनि खे बि इज़त ओड़ी ॾियणी आहे। कोन कंहिंखां पुछूं कहिड़ो मज़हब अथव, इंसान जे अखर में मूंखे साथ ॾियो,
असां सब इंसानियत जे नाते में इंसानियत जे नहर में हाफ़िज़ निज़ामानी सां कल्ब गॾु हुआसीं ऐं अॼु बि गॾु रहंदासीं। ज़िंदगी कहिड़ी आहे हाफ़िज़ हिन शहर सां इख़्तिताम थींदो। ज़िंदगी पाणी बा, ज़िंदगी पाणी बा ऐं ज़िंदगी ॿेड़ी बा, ज़िंदगी पाणी बा ऐं ज़िंदगी ॿेड़ी बा, ज़िंदगी काफ़र थई ऐं ज़िंदगी मोमिन।